पीटीआई बानी बुशरा बीबी इद्दत निकाह केस तमाम बरी सजाऊं कालदम करार आजाद करण जो हुकुम इस्लामाबाद की अदालत खावर मानिका जो दरखास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत तफ़सीली फैसले में चयो आहे त खावर मानिका पंहिंजो केस साबित करण में नाकाम थी चुको आहे। पीटीआई बानी बुशरा बीबी जी शादी फ्रॉड ते बदल नाहे। खावर मानिका हैरान कंदड़ तौर 6 महीननि ताईं ख़ामोशी अख्तियार कई। तहरीक इंसाफ जी मखसूस सीटुनि बाबति फैसले खां पोइ मुस्लिम लीग नून जो आला सतही इजलास थी रहियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿिया शिरकत कंदा। कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ फैसले बाबति ब्रीफिंग ॾींदो। मखसूस सीटुनि बाबति फैसले ते नज़रसानी जो फैसलो पार्लियामेंट कंदी। इत्तेहादी पार्टियुनि जे मंशूर खां पोइ हुकूमत रद्द अमल ज़ाहिर कंदी। मखसूस सीटुनि बाबति फैसलो क़ौमी मुस्तक़बिल बेहतर नाहे। सियासी हालतुनि तहत फैसला न थियण घुर्जनि। सुप्रीम कोर्ट आइन में तरमीम न तशरीह करे सघे थी। आइन में तरमीम जो हक़ रुगो पार्लियामेंट खे आहे। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी सीटुनि बाबति फैसलो आईनी नाहे। अदलिया सां राब्तो न कंदड़ खे बि इंसाफ़ ॾिनो वियो आहे। आइन में समूरनि इदारनि जूं ज़िम्मेवारियूं तय थियल आहिनि। बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ। तवानाई वारे सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फैसले ते हू हैरान न पर परेशान आहिनि। धुर न हुअण बावजूदि तहरीक इंसाफ़ खे सीटूं ॾिनी वयूं। सुप्रीम कोर्ट जे फैसले जी पहिरियों ई ख़बर कीअं पइजी वेंदी आहे। अदालतुनि ज़रिए हुननि खां लीडर खसे वियो। शहीद राणी खे इंसाफ़ न मिलियो। आसिफ ज़रदारी फरियाल तालपुर खे बि इंसाफ़ न मिली सघियो। जेकी शयूं थियूं तहरीक इंसाफ़ जे पंहिंजी ग़लतीअ सां थियूं आहिनि। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदो तय थी वियो। आलमी मालियाती इदारे सां $7 अरब कर्ज़ लाइ गरन टैक्स जी ओगाड़ीअ जो प्लान तयार। पाकिस्तान 3 सालनि दौरान टैक्स रेवेन्यू में 3,724 अरब रुपयनि जे इज़ाफ़े जी ख़ातिरी कराए छॾी। हलंदड़ माली साल दौरान टैक्स रेवेन्यू में 1.25% इज़ाफ़े जो प्लान। ज़रई शोबे मां हासिल टैक्स आमदनी टैक्स नेट में आणण बि शर्तनि में शामिल। बिजली ऐं गैस जे अघनि में भी मुक़रर शेड्यूल तहत इज़ाफ़ो कयो वेंदो। IMF सां आख़िरी कर्ज़ प्रोग्राम हूंदो। कर्ज़नि मां छुटकारो हासिल करणो आहे त ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। टैक्स निज़ाम में कमज़ोरियूं ख़तम करे मईशत खे मज़बूत कंदासीं। मुंहिंजो को बि ज़ाती मफ़ाद नाहे, रुगो क़ौमी एजेंडा आहे। कंहिंजी हिमायत या मुखालिफ़ न पर मुल्की मफ़ाद में फ़ैसिला करणा आहिनि। जदीद तरीन टेक्नोलॉजी खे अख्तियार करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान खे एतिराम जोॻो मुल्क बणाईंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़। भारतीय क्रिकेट बोर्ड तरफा चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान जो दौरो न करण जी तरदीद। BCCI जे नायब सदर राजीव शुक्ला जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान जो दौरो करण या न करण बाबति को बि फ़ैसिलो न कयो वियो आहे। ख़बर नाहे त अहिड़ियूं ख़बरूं केरु हलाए रहियो आहे ऐं छो हलाए रहियो आहे।